सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंडुनि जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। ॿुधींदासीं त जामशोरो, दादू, नौशेरो, फिरोज़, सिजावल, घोटकी, मीरपुरख़ास ऐं जेकबाबाद में बि पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर खां वाक़िआ आगाह कंदासीं। नाज़रीन, सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंडुनि जो पोलिंग जो अमल जारी आहे। जामशोरो, दादू, नौशेरो, फिरोज़, सिजावल, घोटकी, मीरपुरख़ास ऐं जेकबाबाद में पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। आम ख़बर खां वाक़िआ आगाह कंदासीं। नाज़रीन, सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। जामशोरो, दादू, नौशेरो, फिरोज़, सिजावल, घोटकी, मीरपुरख़ास ऐं जेकबाबाद में पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो, जॾहिं त इन हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। जामशोरे मां धरती टीवी जे रिपोर्टर रहीम बख़्श मलक खां। रहीम बख़्श, जामशोरे में बि नंढी चूंड जो अमल जारी आहे, उतां जी छा सूरत हाल आहे, इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिजो। जामशोरे ज़िले जे तालके सेवण जे यूनियन काउंसिल चना ते वाइस चेयरमैन जी ख़ाली सीट ते अॼु बल्दियाती इलेक्शन थी रही आहे। तालके सेवण जी यूसी चना ते रजिस्टर वोटरनि जी तादाद जेको आहे सो 12,385 आहे, जिन में मर्द वोटरनि जो तादाद आहे 5,017 ऐं औरत वोटरनि जो जेको तादाद आहे उहो 6,668 आहे। यूसी चना ते 7 पोलिंग स्टेशन्स ऐं 28 बूथ क़ाइमु कया विया आहिनि। ज़िले जामशोरे तालके सेवण जे यूसी चना ते सिर्फ़ु इलेक्शन थींदी। ॻोठ करमपुर जे वोटरनि जो तादाद वधीक हुजण करे करमपुर पोलिंग स्टेशन खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार आहे जावेद अली ओठो ऐं आज़ाद उम्मीदवार आहे शाहिद ओठो, जिन जे विच में जेको आहे मुक़ाबिलो थी रहियो आहे। यादि रहे त सेवण तालके जे 2 यूनियन काउंसिल वाहोड़ ऐं आरादी ते उम्मीदवार पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे हक़ में दस्तबरदार थी विया हुआ। ॿिन्ही यूसियुनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार जेके आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थी विया हुआ। यूसी चना ते बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे बि इंतिहाई सख़्तु आहिनि। वोटिंग जो अमल आहे उहो बि शुरू थी वियो आहे। वॾी तादाद में जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे वोट कास्ट करे रहिया आहिनि। ऐं तव्हां ॿुधाईंदो रहां त सिक्योरिटी में पुलिस अहलकार, रेंजर्स अहलकार, लेडी जेके पुलिस अहलकार आहिनि उहे जेको आहे पंहिंजी ड्यूटियूं जेके आहिनि उहे सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी ठीकु आहे, रहीम बख़्श बलोच तफ़सील खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।